खिपरो जे यूसी भिडभाइटी यूसी रुंझो दे डिंग दे कड़ोली दे रुंझो दे काठोड़ो ऐं दे डाखणा जे बरसाती मुतासिरीन के मुख़्तलिफ़ NGOs ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां नज़रअंदाज करण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान रोशन अली मरी, उमर जुनेजो, गुलाम मोहम्मद मरी, GS तहरीक जे अॻवान पीर बख्श मरी, तारिक मरी, समाजी अॻवान ख़ातिम मरी, साईं बख्श मरी, खुदा बख्श मरी, मुराद मरी ऐं इलाइक़े वासियुनि पारां चूंडियल नुमाइंदनि ऐं मुख़्तलिफ़ प्राइवेट NGOs जी मनमानी ऐं पंहिंजा नवाज़ी ख़िलाफ़ मेघ वाटर खां रैली कढी गज़ीनाबाद स्टाफ ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते अॻवाननि जो चवणो हो त ओताकनि ते टोकन ॾियण बंदि कयो। खिपरो तालुक़े में कमु कंदड़ NGOs फलाही कमु करण जे बजाए चूंडियल नुमाइंदनि जे आशीर्वाद सां कमु कनि पिया। बरसाती मुतासिरीन जे वाहिर न कई वई त चूंडियल नुमाइंदनि जे बंगलनि जो घेराव कंदासीं। असांजे इलाइक़े में चूंडियल नुमाइंदा पंहिंजे ओताकनि खे भरण में पूरा आहिनि। असल मुस्तहिकनि बजाए मुख़्तलिफ़ NGOs इदारा करप्शन करे माल खायो वञनि था। ईंदड़ हफ़्ते अंदरि वाहिर न कई वई त खिपरो वाया अमरकोट रोड ब्लॉक कंदासीं। मुतासिरीन वधीक चयो त जेकॾहिं बराबरी जी बुनियाद ते NGOs ऐं चूंडियल नुमाइंदा विरासत न कंदा त ॿिए मरले में मजबूरन कोर्टनि जो दर खड़काईंदासीं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रांझन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।